सुप्रीम कोर्ट के 3 नव जजिस हल्फ खणी वरितो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस तमीमुल्लाह, जस्टिस सईद अजहर रिजवी ऐं जस्टिस शाहिद वहीद के उहिदे जो हल्फ खणायो। जस्टिस आमिर फारूक इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बणिजी वियो। सदर आरिफ अलवी पारां खेसि उहिदे जो हल्फ खणायो वियो। रेंजर्स ने पुलिस गैर कानूनी तौर सिंध ईंदड़ 122 अफगानियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। अफगान शहरी बलूचिस्तान खां सिंध में दाख़िल थी रहिया अफ़राद खेनि गिरफ़्तार कयो वियो आहे। 99 मर्द, 13 औरतूं ऐं 20 ॿार शामिल आहिनि। गैर कानूनी तौर आयल अफगानियुनि खे पंहिंजे मुल्क लाइ वापसी लाइ बलूचिस्तान हुकूमत जे हवाले करे छॾियो आहे। रेंजर्स तर्जुमा जो बयान। कराची जी मशरक़ कॉलोनी में ख़ानगी कंपनी जे ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दीअ सां क़त्ल करण वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं कार्रवायूं जारी। मुलाज़िमनि ते तशद्दुद वारे वीडियो में नज़र ईंदड़ वधीक हिकु जवाबदार गिरफ़्तार। DIG साउथ इरफान बलोच जो चवणु आहे त जवाबदारी जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायुनि जो सिलसिलो जारी आहे। दरिया ख़ान मरी थाणे मां फुर केस जा 2 जवाबदार हथकड़ियुनि सिधो फ़रार थी विया। पुलिस जी हिरासत मां भॼी वियल जवाबदार साकिब रिज़वान शेर खे शेरनि सोगो करे वरितो। वीर पुलिस हवाले कुझु ॾींहं पहिरीं पुलिस प्रोजेक्ट केस में ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो हो। हैदराबाद के लतीफ़ाबाद पारे इलाइक़े में घर में 20 तोला सोन 500 पाउंड चोरी। घरदणी थाने ते रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। हिकु ॾींहुं पहिरीं आमना नाले औरत खे घर जे कम कार लाइ रखियो हो। अॼु घरवातियुनि खे चांहि में नशो ॾेई 20 तोला सोन ज़ेवर 500 पाउंड ऐं 60,000 रुपया रोक रक़म खणी वई आहे। घरदणी अबूबकर कुरैशी जो मौक़िफ़। पुलिस औरत जा CCTV फुटेजेस हथ करे वरिता, ॻोल्हा शुरू करे छॾी।